मौलवी शेहज़ाद जमील जा बयान ॿुधण जे लाइ मौलवी शेहज़ाद जमील जो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा। फरमाए जको सूरतुल कहफ पढ़ो सूरतुल कहफ 15 सिपाही जको सूरतुल कहफ एक जुमे ते पढ़ंदो एक जुमे का 15 जुमे दे विच में जेके भी गुनाह दस सजा माफ सूरत ने कहफ जे सदके सजा माफ थी वेंदस ऐं क़यामत जे ॾींहुं उन जे लाइ नूर जेको उन जी अंधेरी न हुई उन जे लाइ अंधेरो न हो उन जे लाइ सिर्फ़ ऐं सिर्फ़ क़यामत में नूर ये सूरतुल कहफ जो फ़र्ज़ जुमे के ॾींहुं पढ़ंदा जुमे ॾींहुं पढ़ंदा और हिकु जुमे ते पढ़ंदा ॿिए जुमे ते तव्हां ते अल्लाह सां जी रहमत हूंदी ऐं ॿियो ख़ुशख़बरी हिकु जुमो ॿियो जुमो इन जे दरमियान में तव्हां जेके बि गुनाह कया न उहे सभु माफ़ सूरतुल कहफ की लाज़िमी जुमे जे